عبدالحق ابڙو मशहूरु अदाकार ऐं सदाकार अब्दुल्हक ابڙو 1937 में हैदराबाद में ॼाओ। नूर मोहम्मद हाई स्कूल ऐं मुस्लिम साइंस कॉलेज में पढ़ियो। MA सिंधीअ में कयईं। 17 वरियनि जी ॼमार में फ़न जी दुनिया सां वाबस्ता थी वियो। 1957 में रेडियो ते खेसि स्टाफ आर्टिस्ट तौरु नौकरी मिली। केतिरनि ई फिल्मुनि, TV ड्रामनि ऐं स्टेज ड्रामनि समेत रेडियो ते कमु कयईं। सिंधी, उर्दू, गुजराती, बलोची, पंजाबी ॿोलियूं ॼाणंदड़ अब्दुल्हक ابڙو जो पहिरियों TV ते ड्रामो ज़ीनत हुयो। संदसि पहिरीं फिल्म महबूब मिठा। हिन फिल्म रंगमहल, घूंघट लाइ कुंवार, सिंधड़ीअ सदके, बादल ऐं ॿियनि फिल्मुनि में कमु कयो। ड्रामा लिखियईं, हिदायतकारी बि ॾिनई, मौसीक़ीअ जो बि ॼाणू हुयो। ॿारड़नि जे प्रोग्राम में मामा मखण जे नाले सां ऐं ॻोठाणनि भाउरनि जे प्रोग्राम फ़तेह ख़ान जी कचहरीअ में जानण जे किरदार सां तमामु घणो मशहूरु थियो। खेसि मिंता तौरु हुकूमत पाकिस्तान पारां तुमग़े इम्तियाज़ ॾिनो वियो। अब्दुल्हक ابڙو 63 वरियनि जी ॼमार में 6 दिसंबर 2000 ते वफ़ात करे वियो। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।